नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदालू। रिपोर्ट कर रहा है मीरपुर ख़ास मां शहबाज अली लघारी। महमूदाबाद थाने जी हदुन लालको लाल मस्जिद वीही क्वार्टर जे रहाकू फ़कीर फरमान अली पंहिंजी ज़ाल वॾे भाउ फ़कीर मोहम्मद इरफान ऐं भाभी सां गॾु ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो त सरफराज़ सोलंकी इलाक़े में नासूर बणिजी वियो आहे। इरफान अली जो चवणु हो त सरफराज़ सोलंकी घरनि जी छतियुनि ते चढ़े थो, इलाक़े में चोरियूं करे थो ऐं जेकॾहिं को रोकण जी कोशिशि करे त फ़ौरी जहिड़ो शुरू करे छॾे थो। 3 ॾींहं अॻु सरफराज़ सोलंकी असांजे घर जी छित तां छाती पाए थी, जंहिं रोकियो वियो त हू ऐं संदसि वालिद रबनवाज़ सोलंकी विढ़ण ते लही आया ऐं असां ते तशद्दुद कयो। फ़कीर फरमान अली इल्ज़ाम हयो त जहिड़े दौरान सरफराज़ सोलंकी औरतुनि जा गिरेबान बि छिके वरिता। जॾहिं असां मज़ाहमत कई त हू ज़मीन ते किरी पियो ऐं संदसि मथो लॻी ज़ख़्मी थी पियो, पर हाणे असां ते कूड़ो इल्ज़ाम हयो पियो वञे त ॼण का असां खेसि मारियो आहे। संदन चवणु हो त असां ग़रीब माण्हू आहियूं, भाउ मज़दूरी करे थो ऐं घर वारियूं औरतूं ॿारनि जे पेट लाइ कमु कनि थियूं, पर हिन वाक़े खां पोइ असीं दरबदर थी विया आहियूं। पुलिस असां ख़िलाफ़ NC दाख़िल करे छॾी आहे ऐं असां ते दबाव विधो पियो वञे त जेकॾहिं 50,000 रुपया न ॾिना त जेल मोकिले छॾींदासीं। इन्हनि DIG मीरपुर ख़ास ऐं SSP मीरपुर ख़ास खां अपील कई। इन्हनि DIG मीरपुर ख़ास ऐं SSP मीरपुर ख़ास खां अपील कई त फ़ौरी नोटिस वठी खैर इंसाफ़ फ़राहम कयो वञे।